निभाया ना तो शाल निभाया ना तो शाल निभाया अल्लाह झोलिए चंद झुलाया अल्लाह झोलिए चंद झुलाया सुंदरी मुझी अमर सुंदरी मुझी साड़ ना तो शाल निभाया
तुम्हारे मुसीबत में आ
जो कर चुकाई दस कासिर रंजीरत में साथ हलंदो रहे लग करदी रहे साथ हलंदो रहे लग करदी रहे नौजवान साथियो सिंध जा वारिसो साथ हलंदो रहे लग करदी रहे साथ हलंदो रहे लग करदी रहे नौजवान साथियो सिंध जा वारिसो
धरतीअ जी हिकु डज़न खणी ईंदुसि जो कर्ज़ चुकाईंदुसि चए कासिर रंग जी रत में साथ हलंदो रहे भरंदी रहे साथ हलंदो रहे लाग भरंदी रहे नौजवान साथियो सिंध जा वारिसो साथ हलंदो रहे लाग भरंदी रहे साथ हलंदो रहे लाग भरंदी रहे नौजवान साथियो सिंध जा
अस्सलामुअलैकुम, कीअं आहियो सभई? अॼु साईं अब्दुल आरिफ़ सर खे अॼु अब्दुल वाहिद आरिफ़ सर खे अॼु ट्रिब्यूट ॾेई रही आहियां ऐं अॼु हुननि जी 3 वर्सी जो ॾींहुं आहे ऐं ट्विटर ते बि असांजो इहो हली रहियो आहे, असांजो जेको ट्रेंड आहे अॼु उहो आई होप त तव्हां सभु फॉलो कंदा हूंदव ऐं ट्विटर ते ट्वीट्स कंदा हूंदव ऐं हिननि जे नाले जे हवाले सां स्पेशली मुंहिंजी त कोशिशि आहे त असां जेके बि धरती जा दोदा आहिनि, जेके बि असांजी धरती जा उहे सपूत माण्हू जिन्हनि असांजी धरती सिंध जे लाइ थोरो बि कमु कयो आहे, कुझु बि कयो आहे, मुंहिंजी इहा कोशिशि आहे त उन्हनि खे असां सपोर्ट कयूं, उन्हनि खे असां पंहिंजे आर्ट में, पंहिंजे शाइरी में, पंहिंजे जेके असांजी लिखणियूं आहिनि उन्हनि में असां पंहिंजी यूथ खे, पंहिंजे ॿारनि खे, पंहिंजे माण्हुनि खे उन्हनि जे हवाले सां ॿुधायूं त उन्हनि जी जेको स्ट्रगल हो, उन्हनि जी जेका असांजी धरती सां मोहबत थी त माण्हुनि ताईं उहा, ॿारनि ताईं उहा, असांजी जनरेशन्स ताईं उहा पहुची सघे। त हिननि जो तमामु बहितरीनु असांजी धरती जे हवाले सां कमु रहियो आहे। सिंध खे हिननि तमामु घणो सपोर्ट कयो हमेशह, साईं जेएम सैयद वांगुरु। ऐं मां तमामु घणी इंस्पायर आहियां हिननि जी पर्सनालिटी मां, हिननि जी लिखणियुनि मां, हिननि जी ॻाल्हियुनि मां, स्पेशली कोट्स जेके आहिनि मूं इलाही पढ़ियो आहे हिननि जे हवाले सां। कल्ह खां वठी बाबा सां बि डिस्कशन हले पई मुंहिंजी, त एतिरियूं ज़बरदस्त हिननि जूं चवणियूं आहिनि धरती जे हवाले सां स्पेशली। त अॼु हिननि जी वर्सी जे हवाले सां ही ट्रिब्यूट आउं ॾेई रही आहियां। थोरो बसि हिन में कमु बाक़ी आहे पोर्ट्रेट में। शेयर कयो तव्हां, जेके असांजा सिंधी ग्रुप्स आहिनि स्पेशली उन्हनि में तव्हां हिनखे शेयर करे सघो था, जेके सिंधी माण्हू असांजा आहिनि उहे छो त ॾिसनि। अच्छा, तव्हांखे कीअं थो लॻे पोर्ट्रेट, त तव्हां मूंखे ॿुधाईंदा हलो ऐं मूं तव्हां सभिनि खां पुछो बि हो त कंहिंजो पोर्ट्रेट आहे जेको तव्हां चाहियो था त मां पेंट कयां। त सिंध जा जेके बि उहे माण्हू जिन्हनि सिंध धरती जे लाइ कमु कयो आहे या असांजी सिंध धरती जे हवाले सां थोरो बि उन्हनि जो कंट्रीब्यूशन रहियो आहे त मूंखे उन्हनि जे बारे में ॿुधायो। तव्हां उन्हनि जा नाला कमेंट्स में लिखंदा रहो त आउं कोशिशि कंदसि त अॻिते असां ॿिया जेके असांजा माण्हू आहिनि उन्हनि जा बि असां पोर्ट्रेट्स, असांजा लेजेंड्स आहिनि उन्हनि जा पोर्ट्रेट्स आउं ठाहींदी रहां।
Thank you.